अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पीर ॻोठ मां रिपोर्ट शेयर कंदा आहियूं रिपोर्टर महमूद अली मगणे जो जी पीर जो ॻोठ भरिसां कच्चे वारे इलाइक़े फैज़ मोहम्मद बंडू थाणे जी हद में ओडा ऐं नारे जा धुरनि में हलंदड़ तकरार जो निबेरो मीर मंज़ूर ख़ान पामा जी सरपंचीअ में थी गुज़रियो, जंहिं में ॿिन्ही धुरनि ते मजमूई तौरु 2 करोड़ 22 लख रुपया ॾंढ पियो। ओडा बिरादरीअ ते नारेजनि जा 3 क़त्ल साबित, जंहिं ते 93 लख ॾंढ पियो। नारे जा बिरादरीअ ते ओडा जा 8 क़त्ल ऐं ज़ख़्मियुनि जा 1 करोड़ 29 लख ॾंढ पियो। फ़ैसिले जी सरपंच सरदार गौस बख्श महर ऐं सरदार मंज़ूर ख़ान पामर फतवा ॾींदे चयो त जंहिं धुर अगराई कई त उन ते 2 करोड़ ॾंढ मुक़ररु थींदो। ॿई धुरियूं फतवा बाद फ़ैसिले ते राज़ी। सरदारनि पारां ॿिन्ही धुरनि जूं रंजिशूं ख़तमु कराए भाकुर पिणु पाराया विया। ॿई धुरियूं खीरखंड इलाइक़े में ख़ुशीअ जी लहर छांइजी वई, जॾहिं त निबेरे में ओडा धुर जी हाजी अब्दुल रज़ाक ओडा ऐं नारे जा धुर जे मुबीन ख़ान नारे जो